दुनिया में असांजे आस पास हर शइ में को न को सबक रखियलु हूंदो आहे। अगर असां इंसान चाहियूं तो उन्हनि शयुनि मां असां बहितर नमूने सबक पिराए सघूं था। जीअं खीर खे असां गरम करे ॼमाईंदा आहियूं तो उन मां दही ठही पवंदी आहे, ऐं जॾहिं दही खे असां अज़ियत ॾींदा आहियूं मतिलबु त विलोड़ींदा आहियूं तो उन मां मखण निकिरंदो आहे, ऐं जॾहिं मखण खे असां परेशान कंदा आहियूं मतिलबु त टाड़ींदा आहियूं तो उन मां घी ठही पवंदो। जॾहिं त खीर खां दही महांगी आहे, दही खां मखण महांगो आहे ऐं मखण खां घी महांगो। इन्हनि सभिनी पंहिंजी पंहिंजी जाइ ते तकलीफ़ बर्दाश्त करे मक़ाम हासिल कयो आहे, पर पंहिंजो रंग कॾहिं बि न बदिलायो आहे। इन मां असांखे इहो सबक मिले थो त असां इंसान बि दुनिया जे कहिड़े मक़ाम ते पहुची वञूं, कहिड़ी बि मंज़िल हासिल करे वठूं, पंहिंजो रंग न बदिलायूं, मतिलबु त पंहिंजो इख़्लाक़ न बदिलायूं, पंहिंजो अदब न बदिलायूं।